नाज़िर सखर बैराज जे मुतासिर थियल दरवाज़नि जी मरम्मत जो कम अञा शुरू नाहे थी सघियो। सखर बैराज मां निकिरंदड़ समूरनि केनालनि खे पाणी जी फराहमी बंद कई वई आहे। तफ़सील रहियो आहे इनायत भट्टी। जी इनायत। हाँ जी बिल्कुल, सखर बैराज जो 47 ऐं 44 नंबर गेट पानी के तेज वहकिरे सबब कमज़ोर थी विया। जंहिं बाद पानी के तेज वहकिरे सबब बैराज जो 47 नंबर गेट लुड़ी वियो आहे। दरवाज़े जे ॻोल्हा लाइ हेवी मशीनी घुराई त दरवाज़े जी ॻोल्हा जारी आहे। सिंधु दरिया में हिन वक़्तु 1 लख क्यूसेक पानी जो वहकिरो गुज़री रहियो आहे। बैराज जे तमाम गेट नवां लॻाइण लाइ कम चाइना जे CRBC कंपनीअ खे ॾिनो वियो आहे, जंहिंमां सिर्फ़ 1 गेट तब्दील कयो वियो आहे। सखर बैराज दरवाज़ो लुड़ी वञण करे बैराज खे आम ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो आहे। असिस्टेंट इंजीनियर फयाज़ शाह ॿुधायो त दरिया में वॾी साइज़ जो वण वही अचण करे दरवाज़े सां लॻो, जंहिं करे बैराज जो गेट लुड़ी वियो आहे। बैराज जे दरवाज़े जो बहालीअ वारो कमु आहे उहो थोरी देरि में जेको आहे शुरू कयो वेंदो ऐं सूबाई वज़ीर आबपाशी ऐं सेक्रेटरी आबपाशी सखर बैराज जो दौरो करे गेटनि जो मुआइनो कयो आहे। पाणी जे तेज़ वहकिरनि सबबि वण लॻण करे 47 ऐं 44 दरवाज़नि खे नुक़सानु पहुतो आहे। सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी चीफ इंजीनियर सखर बैराज जो कमु कंदड़ कंपनी जे इंजीनियरनि सां पिणु मुलाक़ात करे सखर बैराज जे गेटनि जे मुतलिक़ ब्रीफिंग वरिती आहे। बैराज सखर बैराज जे 3 पिलरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे ऐं बैराज खे बचाइण लाइ डाउन स्ट्रीम में पाणी खे छॾियो वियो आहे ऐं सखर बैराज जा समूरा दरवाज़ा साॼे ऐं खाॿे पासे खां निकिरंदड़ केनाल में पाणी जी फराहमी खे रोकियो वियो आहे। हंगामी बुनियादनि ते बैराज जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।